नाज़रीन ख़बर शेयर कंदालू। भरिया सिटी में भोटी शहर जे ॻोठ अली अहमद भट्ट ऐं ॻोठ माटियो जे भट्ट बिरादरी जे सवें ॻोठाणनि मासूम ॿारनि सां गॾु मोहम्मद जुमन भट्ट, मंसूर भट्ट, शफ़ी मोहम्मद भट्ट, लखमीर भट्ट, रियाज़ भट्ट, सिकंदर अली भट्ट ऐं ॿियनि जी अॻुवाणी में बासरनि पारां ज़ुल्म, ॾाढ ऐं ॻोठाणनि जी 500 एकड़नि खां मथे ज़रई ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण ख़िलाफ़ भरिया सिटी प्रेस क्लब आॾो सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया आॾो ॿुधाईंदे ॿुधायो त इलाइक़े जे बाअसरनि वॾेरनि इमाम अली भट्ट, असलम भट्ट, सलीम भट्ट, सिकंदर ऐं रफ़ीक भट्ट 500 एकड़नि खां मथे ज़रई ज़मीन ते ॾाढ ऐं जबर वसीले कब्ज़ो करे वेठा आहिनि, जॾहिं त बाअसरनि जी चुर्च ते ठारू शाह मठियाणी कचे जे तुगुर थाणे जी पुलिस DSP एजाज़ मेमण, SSP नौशेरो फ़िरोज़ असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। असां मथां केतिरा ई कूड़ा केस दाख़िल करे असांजा नौजवान गिरफ़्तार कराए जेलनि हवाले करे छॾिया आहिनि। हुननि वज़ीर आला सिंध, IG सिंध, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध, चीफ ऑफ आर्मी स्टाफ समेत ॿियनि वसवारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कई त बाअसरनि वॾेरनि जे ज़ुल्मनि, जबर ऐं ॾाढ खां बचाए कब्ज़ो कयल ज़रई ज़मीन वापसि ॾियारे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़िराहम कयो वञे।